साथियों, अॼुकल्ह जे ज़माने में सोशल मीडिया ते रील्स ठाहिण, वीडियो ठाहिण जो शौक़ु हर कंहिंखे थी पियो आहे। छा चयव? तव्हांखे बि शौक़ु आहे? अरे वाह! ऐं तव्हांजी उमिरि 15 ऐं 25 सालनि जे विच में आहे, यानी नौजवान आहियो। वाह वाह! पोइ त तव्हांजे लाइ हीअ ख़ुशख़बरी आहे। सिंधी संगत तरफ़ां असां हीअ रखी आहे चटाभेटी, जंहिंजो नालो आहे मां बि एक्टर। हाणे इहा जेका चटाभेटी आहे, इन जो असां टाइम हुअं रखियो हो 31 ऑगस्ट ताईं, पर हाणे हिन जो वक़्तु वधाए असां 30 सेप्टेम्बर करे छॾियो आहे, छो जो 11हें दर्जे जा जेके ॿार हुआ उन्हनि जी एडमिशन कान थी हुई। ऐं तव्हां ॿारनि खे यानी नौजवाननि खे इहो मौक़ो असीं ॾियण था त पंहिंजा रील्स ठाहियो। उन जे लाइ असां तव्हांखे टॉपिक्स बि ॾिना आहिनि, यानी असां तव्हांजे लाइ हिकु प्लेलिस्ट ठाही आहे। उन में असां 50 वीडियोज़ विधा आहिनि। उन्हनि मां तव्हांखे को बि हिकिड़ो चूंड करे सिलेक्ट करे उन वांगुरु ई एक्टिंग करणी आहे ऐं उन ई नमूने सां ॻाल्हाइणो आहे। जे उन में 2 कैरेक्टर्स आहिनि, 2 ॼणा ॻाल्हाइनि था, 2 छोकिरा या 2 छोकिरियूं, त तव्हांखे हिकु ॼणे खे इहो रील ठाहिणो आहे, जंहिंमें ताईं 2 आवाज़ करे मॉड्यूलेशन करे रील मोकिलींदा असांखे। यादि रहे, उचारनि ते असीं घणे में घणो ध्यानु ॾींदा आहियूं। हा, कॉम्पिटिशन में 3 इनाम आहिनि 10,000 जा, 10 इनाम आहिनि 5,000 जा ऐं 10 इनाम आहिनि 30,000 जा। तव्हां सभिनी जो वीडियो चढ़ंदो असांजे यूट्यूब चैनल ते, मिलंदो तव्हांखे हुन सां गॾु सर्टिफिकेट। त नोट करियो, असांजी हिन चटाभेटीअ जी आख़िरी डेट आहे 30 सेप्टेम्बर। पर असांखे सचमुच कॉलेज अहिड़ा मिलनि कान था जिते सिंधी ॿार घणेई अंदाज़ में वेंदा हुजनि। हेतिरा सारा शहर आहिनि ऐं असांखे पंहिंजो स्टेट त को आहे ई कोन। सो असां सोचियोसीं छो न अहिड़ो को रस्तो कढूं जिते असांखे नौजवान सिंधी मिलनि, ऐं उहो रस्तो आहे, उहो नमूनो आहे, उहो तरीक़ो आहे उते ॿार ॻोल्हण जिते ॿार पढ़णु वञनि था पंहिंजनि कोचिंग क्लासिस में। ऐं असांखे जंहिं नमूने सां साथ सहकार मिलण जो वाइदो कयो आहे हिननि क्लासिस हलाईंदड़नि, त उन मां असांखे उमेद ई न, पर पक आहे त घणे में घणा असांजा शागिर्द हिन असांजी चटाभेटीअ में बहिरो वठंदा ऐं इनाम खटंदा। त पोइ करियो अॼु खां वठी तयारी ऐं मोकिलियो असांखे पंहिंजो वीडियो। जय झूलेलाल।